अस्सलाम वालेकुम दोस्तों, अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल जे नए वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियां ड्रामा सोप सीरियल ॾाॾनि जो ॾे सीज़न 2 जे बारे में, जंहिंजो डायरेक्टर आहे चिराग साहब। चिराग साहब कुछ ॾींहं पहिरियां पंहिंजे फेसबुक पेज ते जेको आहे पोस्ट रखी त ॾाॾनि जो ॾे सीज़न तमामु जल्द रिकॉर्डिंग कई वेंदी। उन जे बारे में मां अॼु तव्हांखे हिन वीडियोस में सब कुछ ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों जेके नवां आया आहियो अली रज़ा मेहता यूट्यूब चैनल ते महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं था वीडियो तरफ़। ड्रामा सोप सीरियल ॾाॾनि जे ॾे जेको पहिरियां हलियो रहियो हुयो ॾाढी टीवीअ ते, उहो त तव्हां ॾिठो हूंदो, तमामु बहितरीनु ड्रामो हुयो, एक्शनी ड्रामो हुयो। उन खां बाद में 40 किस्तनि खे उनखे ख़तमु कयो वियो। उन खां पोइ हाणे सीज़न 2 अची रहियो आहे ॾाॾनि जो ॾे। उनजी रिकॉर्डिंग तमामु जल्द कई वेंदी, जेको धरती टीवीअ ते ईंदो, जंहिंजो डायरेक्टर आहे चिराग साहब। ऐं चिराग साहब तमामु हिकु बहितरीनु डायरेक्टर आहे। जंहिं चिराग साहब जेके बि ड्रामा कया आहिनि उहे बहितरीनु हिट विया आहिनि। दोस्तों, अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करणु विसारींदा। जेतिरा ॾींदा अली रज़ा मेहता खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।